असल में मां पंहिंजी ख़ुशनसीबी सम्झां थी। पंहिंजा जेके लेजेंड्स आहिनि उन्हनि खे अॼु मूंखे ॻाइण जो मौक़ो मिलियो आहे ऐं उन्हनि खे भेटा पेश करण जो मूंखे अॼु मौक़ो मिलियो आहे, त मां इलाही ख़ुशी महसूस करे रही आहियां। ऐं ही एवरग्रीन सॉन्ग्स आहिनि जेकी सम्झो तव्हां असांजा लेजेंड्स असांजे लाइ छॾी विया आहिनि। सो आई एम फीलिंग रियली प्राउड। सो मां तव्हांजे लाइ इहो पंहिंजो पेश कयां थी। मुझे बेड़ी अथई विच सीर ते, मुझी बेड़ी अथई विच सीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, मुझी बेड़ी अथई विच सीर ते, मुझी बेड़ी पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, बासूं बास्या थी मां जिंद पीर ते, ओ बासूं बास्या थी मां जिंद पीर ते, जो तिन वारा लाल उडेरा, जो तिन वारा लाल उडेरा, के कन था तो धर फेरा, के कन था तो धर फेरा, तुझी महर अमीर फकीर ते, तुझी महर अमीर फकीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, बासूं बास्या थी तुझी तस्वीर ते, मुझी बेड़ी अथई विच सीर ते, मुझी बेड़ी अथई विच सीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, बासूं बास्या थी मां जिंद पीर ते, आऊं तुझी बानी तो मुझो साई, आऊं तुझी बानी तो मुझो साई, बेवाहुन जो वसीलो तू आही, बेवाहुन जो वसीलो आही, मां जिया थी तुझी उकीर ते, मां जिया थी तुझी उकीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, बासूं बास्या थी मां जिंद पीर ते, मुझी बेड़ी अथई विच सीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, ओ बासूं बास्या थी मां जिंद पीर ते, बासूं बास्या थी मां जिंद पीर ते, राजन चवे हिया आस मुंहिंजी, राजन चवे हिया आस मुंहिंजी, हिम्मत दे करे आ शेवा तुंहिंजी, हिम्मत दे करे आ शेवा तुंहिंजी, जो नाहे भरोसो शरीर ते, जो नाहे भरोसो शरीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, ओ पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, ओ मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, ओ मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, ओ पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, आ बासूं बास्या थी मां जिंद पीर ते, अखो पाया थी मां जिंद पीर ते, ओ गुल चाणिया थी तुंहिंजी तस्वीर ते, ओ गुल चाणिया थी तुंहिंजी तस्वीर ते।
फलो पायां थी मां विच तीर ते। हींअर जेको कोरोना हले थो सभिनि खे फलो पाइणु खपे, सभिनि जी ॿेड़ी विच तीर ते आहे हींअर, सभिनीनि जी। रोज़ सुबुह उथी करे मुंहिंजी ॿेड़ी अथई विच तीर ते। तव्हां ॻायो पंहिंजे झूलेलाल जे साम्हूं, लाल साईं जे साम्हूं। किथे बि हाणे त मंदर बि खुली आहिनि, चङनि मंदर खुली आहिनि, चङनि मंदर बंदि आहिनि, वरी ईअं न तव्हां हुते वञो वरी कोरोना पकड़े वठेव। त तव्हां ईअं न सभिनि न वञिजो, घर में वेही करे झूलेलाल जे अॻियां मुंहिंजी ॿेड़ी ऐं हिन टाइप जा जेका असांजा लेजेंड्स हुआ इहे सभु ॾिसो। अञा बि इहे गाना केॾा नवां था लॻनि, अञा बि ईअं न लॻंदो आहे कि इहे पुराना गाना आहिनि। जीअं मां ॾिसंदो आहियां हिंदी बॉलीवुड जा बि गाना जेका पुराना आहिनि, जेका ओल्ड आहिनि, हिकदमि ओल्ड, अञा बि माण्हू ॿुधंदा आहिनि त यंगस्टर्स खे बि वणंदा आहिनि। तीअं असांजे सिंधी समाज जा जेका इहे लेजेंड्स आहिनि, मास्टर रांजन साहिब, हिननि जा बि इलाही सुठा सुठा गाना आहिनि। मां त ईंदुसि हिननि जो हिकिड़ो इलाही सुठो कलाम हुयो, अलाए जे छा में राज़ी आहे, उहो असांखे न रोज़ा जी ॿुधाए। को राजा को फकीर बाज़ी गरजी बाज़िया, को राजा को फकीर बाज़ी गरजी बाज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। को राजा को फकीर बाज़ी गरजी बाज़िया, को राजा को फकीर बाज़ी गरजी बाज़िया, अलाए जे छा में राज़ी, अलाए जे छा में राज़ी, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। को राजा को फकीर बाज़ी गरजी बाज़िया, को राजा को फकीर बाज़ी गरजी बाज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। रखंदो रे तू हरदम उनखां जो कंहिंखां की न डरे, रखंदो रे तू हरदम उनखां जो कंहिंखां की न डरे। हाकिम हुक्म हलाए विया, हाकिम हुक्म हलाए विया, हित ज़ालिम ज़ुल्म करे, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। को राजा को फकीर बाज़ी गरजी बाज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। पीर पैगंबर के वया विंदो हर को सफ़र करे, पीर पैगंबर के वया विंदो हर को सफ़र करे। कहलाए थो कूड़ कमाई, कहलाए थो कूड़ कमाई विंदे खाली हथ करे, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। तौबा कर तू तकबर छड़ कर निवड़त जरे जरे, तौबा कर तू 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 तौबा कर तू, अगर तू तौबा 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 कर तू तकबर छड़ कर निवड़त जरे जरे, तौबा कर तू तकबर छड़ कर निवड़त जरे जरे। यारी रख रांझन उन सां, यारी रख रांझन उन सां जो दम दम कदर करे, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। तौबा कर तू तकबर छड़ कर निवड़त जरे जरे, यारी रख रांझन उन सां, यारी रख रांझन उन सां जो दम दम कदर करे, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। को राजा को फकीर बाज़ी गरजी बाज़िया, को राजा को फकीर बाज़ी गरजी बाज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया, अलाए जे छा में राज़िया, अलाए जे कैसा राज़िया। अलाए जे तोसां राज़ी आहे, अलाए जे मूंसां राज़ी आहे।
भॻवान जी ख़बर ई न पवंदी आहे अलाए कंहिंखां राज़ी थो थींदे, कंहिंखे कख ॾेई कगाल थो करे वरी कंहिंखे लख ॾेई लालो लाल थो करे। दोस्तो मां तव्हांखे ॿुधाईंदे मूंखे ॾाढो फ़ख़्रु थो थिए, ॾाढी ख़ुशी थी थिए, छो त मास्टर रांजन साहिब जन जा ग्रैंड डॉटर संगीता जी असां सां गॾु अॼु जुड़िया आहिनि, त मां दिलि सां हुननि जो स्वागत कंदुमि। असां सां गॾु स्क्रीन ते अचनि। जय झूलेलाल। दीदी। जय झूलेलाल। अलाए जे छा में राजी आहे। प्रेम भैया, पहिरीं त तव्हांखे बेशुमार बेशुमार वाधायूं कि तव्हां अहिड़ो सुठो कॉन्सेप्ट खणी असांजे विच में आया आहियो। न उहो तव्हांजो वटपण आहे। तमामु सुठो कॉन्सेप्ट खणी तव्हां सभिनी लेजेंड्स खे जोड़े छॾियो आहे ऐं इहो तमामु हिकु सुहिणो क़दम खयो आहे। तव्हांखे हिन लाइ बेशुमार बेशुमार वाधायूं। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। दीदी मां तव्हां खां पुछणु चाहींदुसि, मास्टर रांजन साहिब जन जी खे कॾहिं खां माने इहा रुचि जागी त संगीत में वञणो आहे ऐं संगीत जी दुनिया में अॼु एॾो वॾो नालो आहे मास्टर रांजन साहिब। तव्हांखे त ख़बर ई आहे, हिते मास्टर रांजन साहिब जन जो उल्हासनगर में जेको तव्हांजो भवन आहे उते हर महीने जेको तव्हांजो प्रोग्राम थींदो आहे, मां बि ख़ुशि नसीब आहियां उते आयो आहियां, उते प्रोग्राम ॾिनो आहे पंहिंजो। अॼु मां एंकरिंग थो कयां पर उते मां उन ॾींहुं ॻातो हुयो ऐं सॼो प्रोग्राम ॾिनो हुयो। मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे कि जेका मास्टर रांजन साहिब जन जा भॼन आहिनि, अञा बि जे अगरि इहे सभु भॼन न हुजनि हा त असां सिंधी कलाकार न हुजूं। मास्टर चंदर साहिब आहिनि, मास्टर रांजन साहिब आहिनि, इहे सभु पंहिंजे पाण में दोस्त हुआ ऐं तॾहिं मूंखे अॼु यादि अची वियो कि हिन सभिनि खे मां अॼु ट्रिब्यूट कयां कुझु। त मूंखे मास्टर रांजन साहिब जन जे लाइ कुझु ॿुधायो। मास्टर रांजन साहिब जन जो जनम थियो 1920 में अगस्त 24 ते। ही उन्हनि जो शताब्दी जनम उत्सव हली रहियो आहे। पहिरीं त सभिनी ॾिसंदड़नि खे, विश्व भर जे सभिनी सिंधियुनि खे मास्टर रांजन जे शताब्दी जनम उत्सव जूं बेशुमार बेशुमार वाधायूं। सभिनी खे बेशुमार वाधायूं। हाणे मास्टर रांजन सॼे संसार जो आहे, सभिनी सिंधियुनि जो आहे, किथे बि सिंधी हुजनि सॼे विश्व में, त सभिनी सिंधियुनि खे उन्हनि जे शताब्दी जनम जूं बेशुमार बेशुमार वाधायूं। ऐं तव्हांखे ॿुधाइण चाहींदसि कि मास्टर रांजन जो जनम 24 अगस्त 1920 में सिंध जे गड़ियासी शहर में थियो ऐं नंढे हूंदे खां ई मास्टर रांजन खे जीअं कलम खयूं त उन्हनि खे कविता लिखण जो ॾाढो शौंक़ु हो। पर मास्टर रांजन हिकिड़ा सुठा कवि हुया, उन सां गॾोगॾु हुननि संगीत जी शिक्षा वरिती हुई ऐं हिननि खे राग रागणियुनि जी बेहद गहरी ॼाण हुई। तमामु बारीकीअ सां हिननि राग रागणियुनि खे सम्झो हुयो। हर हिकु जेको पंहिंजो गीत लिखंदा हुया उनखे अलॻि अलॻि नई नई तर्ज़ में बि पिरोईंदा हुया ऐं हिननि जो हिकु हिकु जेको अखर हूंदो उन मोतियुनि मिसल हूंदो। कीअं हिकिड़ा मोतियुनि जी अखरनि खे मोतियुनि वांगुरु ठाहे सुहिणी सुठी सपक सिंधीअ में उन्हनि खे ठाहे हिकु सुहिणी माला ठाहींदा हुया। त उन्हनि जा गीत एॾा प्रसिद्ध हुया छो जो उहे ॾाढा सवला ऐं सुहिणा हुया ऐं जल्दी ज़ुबान ते अची वेंदा। पोइ ॿार हुजे या ॿुढो हुजे, सिंधी हुजे या सिंधी न हुजे, सभई सवले नमूने हुननि जा गीत ॻाईंदा आहिनि। त जीअं हुननि नंढे हूंदे खां कलम खयो त तीअं हू लिखंदा रहिया ऐं पंहिंजा पंहिंजा नवां नवां गीत बि नई नई तर्ज़ ते ठाहींदा रहिया ऐं पाण ॻाईंदा बि रहिया। त इहे टई खूबियूं मास्टर रांजन में हुयूं। सुठा हिकिड़ा लेखक बि हुया, कवि हुया ऐं संगीतकार बि हुया ऐं गायक बि हुया। इहे ॾाढियूं रेयर कॉम्बिनेशन्स हूंदियूं आहिनि कंहिं में हुअण, त उनजे संगीत में पाण ई मज़ो अची वेंदो आहे। ऐं हुननि जो राग ईअं हुयो कि हुननि सभिनी सब्जेक्ट्स ते राग लिखियो। रोमेंटिक गीत हुजनि, झूलेलाल जा पंजड़ा हुजनि, माता जा उराणा हुजनि, आरती हुजे, पल्लव हुजनि, जेको बि असां ॻाए था सघूं उहो उन्हनि लिखियो हुयो। मज़ाकी गीत लिखिया हुया। माना हर तरह जे संगीत ते हुननि पंहिंजी मास्टरी हासिल कई ऐं घणाई हुननि जा ॾाढा 125-150 त हुननि गीत लिखिया आहिनि घटि में घटि। उन्हनि मां 25-30 त ज़बरदस्त हिट आहिनि। अलाए जे छा में राज़ी आहे, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, दूल्ह दरिया शाह ॿेड़ी पार लॻाए, मुंहिंजा ज्योतियुनि वारा लाल अॼु चंड जो आहे ॾींहुं। हर चंड ते मूंखे सुबुह सुबुह जो इहो ईंदो आहे मैसेज, मुंहिंजा ज्योतियुनि वारा लाल चंड जो आहे ॾींहुं। हा, दूल्ह दरिया शाह, सिंधी सदाई आबाद रहो, घणाई हुननि गीत लिखिया आहिनि जेके ईज़ी आहिनि त इन करे सभु ॻाइनि था। ऐं तव्हांखे ॿुधाईंदे बेहदि ख़ुशी थींदी कि न सिर्फ़ु सिंधी पर नॉन सिंधी बि, असां जीअं उल्हासनगर में त ॾाढा ॿियनि खे बि ॾिठो आहे, नॉन सिंधी बि एॾा सवले नमूने हुननि जा गीत ॻाईंदा आहिनि। ऐं न सिर्फ़ु हिते इंडिया में पर सिंध में हुननि जा ॾाढा पॉपुलर आहिनि गीत। उते बि ॾाढा वॾा वॾा सिंगर्स हुननि जा गीत ॻाईंदा आहिनि, सॼे विश्व भर में ॻाईंदा आहिनि। प्लस असांजे बॉलीवुड में बि हुननि जा गीत ॾाढा फेमस आहिनि। उतां जा बि कलाकार अलका याग्निक चओ या कुनाल गांजावाला चओ या माना घणा बॉलीवुड जे बि सिंगर्स हुननि जा गीत ॻाया आहिनि। ऐं हुननि जो ख़ासि
कुनाल गांजा वाला जेका मुंहिंजी बेड़ी आ हुन वेस्टर्नाइज करे ॻायो हुई उनजो ईअं हुयो थोरो वेस्टर्न आवाज़ आहे मुंहिंजो बि मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते पल्लो पाया तो मां ज़िंदगी ये जेको वेस्टर्न करे ॻायो हुई मगज़ में ईअं घिरियो मां चयो बॉलीवुड ये त नॉन सिंधी आहे अॻियां कुझु तव्हां चओ पिया प्रेम भैया एक्चुअली मुंहिंजी बेड़ी गीत ते असां ॻाल्हायूं था मुंहिंजी बेड़ी गीत मां तव्हांजे माध्यम सां सभिनि खे ॿुधाइण चाहींदमि कि मुंहिंजी बेड़ी गीत अहिड़ो आहे जेको बॉलीवुड में बि गीत जा एॾा रिमिक्स न ठाहिया आहिनि कंहिं ढोल ते ठाहियो आहे किन डांडिया ते ठाहियो आहे किन वेस्टर्नाइज़ कयो आहे ऐं घटि में घटि 60-70 सिंगर्स इन गाने खे रिमिक्स कयो आहे जेको बॉलीवुड जे बि कंहिं गाने खे रिमिक्स न मिलिया आहिनि एतिरा इहो हिकु मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते अहिड़ो गीत आहे जंहिंजा एॾा रिमिक्स ठहिया आहिनि त इहो पंहिंजे पाण में हिकु हिस्ट्री आहे हा त तमामु हा सभिनी मतिलबु अगरि मां ईअं चवां कि रांझन असांजे झूलण सां वधीक क़रीब करे छॾियो आहे असांखे हुन सां मिलाए छॾियो आहे त ग़लति न आहे मतिलबु कोई झूलेलाल जो चालीहो हुजे या बहिराणो हुजे अहिड़ो कोई प्रोग्राम न हूंदो झूलेलाल जो जिते मास्टर रांझन जा गीत न हलंदा हुजनि छो जो हुननि ॾाढा घणा पंजड़ा लिखिया आहिनि धूल दरिया छा मुंहिंजी बेड़ीअ अथई विच सीर ते आई महिरबानी साईं त इहे ऐं सभिनी खां वधीक त गादेसर जेके आहिनि संत महात्मा उहे बि हिननि जा गीत ॻाईंदा आहिनि त माना हर कंहिं क़िस्म ते उन्हनि मास्टरी कई आहे राग रागिणी जी अहिड़ी उन्हनि जेके किताब लिखियो उन किताब में हिननि बाक़ाइदे हिकु हिकु गीत जे मथां लिखियो आहे राग भैरवी आहे राग यमन कल्याण आहे राग पहाड़ी आहे त जीअं जेके बि असांजा सिंगर्स अचनि त उहे उन्हनि खे इज़ीली ख़बर पए त हे कहिड़े विषय ते गीत आहे या कहिड़ी रागणीअ ते लिखियल आहे इहा तमामु हिकु रेयर कॉम्बिनेशन आहे जेके हे लिखी विया आहिनि मास्टर रांझन त हीअं तव्हां ॾिसो था गुरमुख जगवानी साहिब तव्हांखे सचो सतरामदास चई रहिया आहिनि हींअर तमामु तव्हां जीअं आया आहियो बसि असां सां माण्हू जुड़ी विया आहिनि भई संगीता जी खे ॾिसण में वेठा हुआ थैंक यू तव्हां जीअं ॻाल्हि कयव न त मास्टर रांझन साहिब सिंधियुनि खे झूलेलाल ताईं पहुचाए छॾियो त हिकिड़ो मूंखे यादि थो अचे रमैया वस्तावैया गानो तव्हां ॿुधो हूंदो हुन ते हिकु मां बि लिखियो हुन में कोई चए राम मिठो कोई चए श्याम मिठो कोई चए राम मिठो कोई चए श्याम मिठो मुंहिंजो लाल साईं सुठो मूंखे लाल साईं वणी कोई चए राम मिठो कोई चए श्याम मिठो ओ राम रावण मारियो किशन कंस मारियो भॻवान अवतार वठंदा आहिनि मारण लाइ पर लाल साईं छा कयो राम रावण मारियो किशन कंस मारियो ज्योतिन वारे आसारो जग ही तारियो राम खे सीता वणी किशन खे राधा वणी राम खे सीता वणी किशन खे राधा वणी लाल खे प्रेम वणी झूलण खे संगत वणी कोई चए राम मिठो कोई चए श्याम मिठो हिकु गानो हाणे मां तव्हां खां ॿुधंदा आहियूं उन्हनि सिंधियत जे लाइ बि जेका गाना ॻाया हुआ मास्टर रांझन साहिब हिकु गानो मां सिंधी सदाई आबाद रहो जिते हुजो खुशहाल हुजो इहो गीत बि ॾाढो पॉपुलर आहे ऐं हर सिंधी महफ़िल में इहो ॻाईंदा ई ॻाईंदा आहिनि सिंधियत ते छो जो उन गीत ते मास्टर रांझन सिंधियत ते लिखियो आहे सिंधी ॿोलीअ ते लिखियो आहे देश ते लिखियो आहे ऐं ॾाढो ॿुधायो आहे वरसियूं मेला मल्हायो उन गाने में उन जा लिरिक्स त सभिनी गाननि जा तमामु बहितरीन आहिनि पर इहो गानो ख़ासि सिंधियत खे डेडिकेट कयो वियो आहे सिंधी सदाई आबाद जो हा इहो बि पंहिंजे पंहिंजे अंदाज़ में हर कोई ॻाईंदो आहे इहो बि तमामु सुहिणो गीत आहे इहो बि सिंधी सदाई आबाद जो त हिकिड़ो सिंधी सदाई आबाद हुजो तव्हांजी आवाज़ में सिंधी सदाई आबाद हुजो जिते हुजो शलशाद हुजो सिंधी सदाई आबाद रहो जिते हुजो शलशाद हुजो शाद हुजो आबाद हुजो जिते हुजो शलशाद हुजो सिंधी सदाई आबाद हुजो जिते हुजो शलशाद हुजो प्यार सां सभ खे पंहिंजो बणायो क़ौम पंहिंजीअ जो शान वधायो वरसियूं ऐं मेला मल्हाईंदा रहो मल्हाईंदा रहो मल्हाईंदा रहो सिंधी सदाई आबाद रहो जिते हुजो शलशाद रहो
रांझन जो ही अर्ज़ ॻायो मतां पंहिंजे ॿोलीअ खे बुलायो रांझन जो ही अर्ज़ ॻायो मतां पंहिंजे ॿोलीअ खे बुलायो सिंधियत जी जोते जॻाईंदा रहो जॻाईंदा रहो जॻाईंदा रहो सिंधी सदाईं आबाद रहो जिते हुजो शल शाद हुजो आबाद हुजो जिते हुजो शल शाद हुजो जिते हुजो शल शाद हुजो लंडन में हुजो या हिंदुस्तान में हुजो जिते हुजो शाद हुजो सभु सिंधी ख़ुशि हुजो हाँ सब ऐं प्रेम भैया ॿी हिकु तव्हांखे मां ॻाल्हि ॿुधाईंदसि कि घणा ई एतिरा इंस्टीट्यूट आहिनि मां जिते वई आहियां ऐं मां ॾिठो आहे ऐं इहा एॾी फ़खुर जी ॻाल्हि आहे घणनि ई आश्रमनि में मास्टर रांझन जा गीत मथे लिखिया वेंदा आहिनि उन्हनि जी जेके लिरिक्स आहिनि जीअं असां अमृत वेला खंडाला में वेंदासीं आश्रम आहे ॾाढो वॾो सभई सिंधी उते विया हूंदा बॉम्बे महाराष्ट्र जा त घणा ई विया हूंदा उते बि सभिनी भितियुनि मथां लिखियल अथव मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते अलाए जे शामे राज़ी आहे हिकु दफ़ो पुष्कर वई हुयसि पुष्कर बि मास्टर रांझन जो गीत लिखियल हो कंहिं झूलेलाल मंदिर में पुष्कर में बि हिकु दफ़ो जयपुर वियसि त जयपुर में बि चवनि पिया कि मास्टर रांझन जॾहिं हिते ईंदा त असां हुननि जो हाथीअ ते विहारे करे हिकु संत वांगुरु भव्य हुननि जो स्वागत कंदा हुआसीं मास्टर रांझन जो त माना अलॻि अलॻि जॻहियुनि सां मास्टर रांझन वेंदा हुआ असां हाणे वेंदा आहियूं त असांखे ख़बरूं पवंदियूं आहिनि मास्टर रांझन ॾाढा सिधा हुया त असांखे तॾहिं एॾियूं ख़बरूं न हुयूं हाणे असां वेंदा आहियूं त पाण उहे असांखे विहारे करे उन्हनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि अखियुनि में पाणी भरिजी ईंदो आहे ऐं ॾाढो फ़खुरु महसूसु थींदो आहे कि असां अहिड़े मास्टर रांझन जे परिवार मां आहियूं ऐं असांखे फ़खुरु थो थिए कि तव्हां असांजे शो में आहियो हींअर असां सां गॾु नरोदा जी बि जुड़िया आहिनि मां चाहींदुसि उहो बि तव्हां सां रूबरू थियनि हा जय झूलेलाल नरोदा जी जय झूलेलाल संगीता दी कीअं आहियो ठीकु आहियो बिल्कुलु बिल्कुलु मां तव्हांजा यूट्यूब ते ॾिसंदी आहियां गीत ऐं असांजो मास्टर रांझन सिंधु भवन में तव्हांजे गीत ते ॿार परफॉर्म कंदा आहिनि मोर थो टिले राणा मोर तव्हांजो ॾाढो मुंहिंजो ॾाढो फेवरेट आहे ऐं नरोदा जी मां तव्हां खां हिकिड़ो सुवाल पुछणु चाहींदसि दर्शकनि लाइ कि सिंध में तव्हां रहो था त उते मास्टर रांझन खे कीअं लिखींदा आहिनि उन्हनि जा कलाम वग़ैरह उन जे बारे में कुझु ॿुधायो सिंध में बिल्कुलु इहो तव्हां ॻाल्हि सही कई छो त जहिड़े लेजेंड्स आहिनि असांजा एॾो सुठो कमु ॾेई विया आहिनि यकीन था मञो मुंहिंजा जेके बि कॉन्सर्ट्स थींदा आहिनि या पंहिंजो सत्संग चऊं या को बि नॉर्मली पंहिंजा फंक्शन्स सिंधी सॉन्ग्स उते इहो जेको मूं सॉन्ग परफॉर्म कयो लाइव ट्रिब्यूट ॾिनो अलाए जे छा में राज़ी आहे इहो सॉन्ग त असांजे हिते एॾो फेमस आहे त सम्झो मुंहिंजे ख़्याल सां ही प्रोग्राम अधूरो हिन सॉन्ग जे सिवा ॾाढो सुठो आहे बिल्कुलु अधूरो लॻे थो एॾो ज़बरदस्त सॉन्ग लिखियल आहिनि सूफ़ी केॾो न वर्डिंग केॾी न गहरी आहे उन शइ खे सम्झण ऐं मां फ़खुरु महसूसु कयां थी मूंखे ख़ुशी थी आहे त मां सर रांझन खे ट्रिब्यूट कयो आहे ऐं मां अक्सर इहो सॉन्ग परफॉर्म कंदी रही ऐं पर अॼु ख़ुशी थिए पई त मूं उन्हनि जे लाइ परफॉर्म कयो आहे वरी तव्हां सां बि मुलाक़ात थिए पई उन्हनि जे ई कंहिं फैमिली मेंबर सां नरोदा जी असांखे बि ॾाढी ख़ुशी थी थिए कि हेॾा तव्हां बि सिंध में एॾा फेमस आहियो ऐं तव्हांजे मुख मां बि असां रांझन जा गीत ॿुधा सच में ॾाढो मज़ो अची वियो